अस्सलाम वालेकुम नाज़रीन, छा हाल आहे तव्हां सभिनी जो? ठीकु आहियो, ख़ुशि आहियो, ख़ैरियत सां आहियो, मज़नि में आहियो। उमेद थी कयां त हमेशह जीअं तव्हां ख़ुशि हूंदा, अला साईं जे अमान में हूंदा। तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम कैफ़े सिंध में हिकु दफ़ो ॿीहर मां तव्हांखे भलीकार कयां थी। मां आहियां तव्हांजी होस्ट अस्मा भुट्टो और मां आहियां तव्हांजी शेफ़ बासमा ख़ान। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां कीअं आहियो? उमेद आहे तव्हां सभु ख़ैरियत ऐं ख़ुशि हूंदो ऐं तव्हां सभु परेशान बि हूंदो। त अॼु त प्रोग्राम स्टार्ट थियो आहे ऐं कुझु पचे थो, मतिलबु बासमा ठाही छॾियो आहे सभु। त असां कुझु बि कोन्हे कयो, तव्हांखे हर शइ ॿुधाईंदासीं, छो त असांजो टाइम थोरो शॉर्ट हूंदो आहे, हिन करे त थोरी तयारी असां पहिरियां करे छॾींदासीं। कीअं आहियो बासमा ख़ान? मां ठीकु ठाक, तव्हां ॿुधायो? ॾाढा सुहिणा था लॻो। थैंक यू सो मच। ऐं माशाल्लाह सां हमेशह जीअं तव्हां बि ख़ूबसूरत लॻंदा आहियो, तव्हां आहियो ख़ूबसूरत। सो कीअं था ॾींहं गुज़रनि तव्हांजा? सुठा था गुज़रनि, बसि कमनि में गुज़रनि था। तव्हां लाइ न्यू रेसिपीज़ जेका आहे उहो सर्च आउट कंदी रहंदी आहियां, ठाहींदी आहियां पंहिंजे घर में। पहिरियों एक्सपेरिमेंट पंहिंजे घर में कंदी आहियां, पोइ हिते ठाहींदी आहियां। ॾाढो सुठो नाज़रीन, हमेशह जीअं ज़बरदस्त कचहरी बि हलंदी ऐं ॾाढी सुठी का नई रेसिपी असां ज़रूरु ठाहींदासीं। ऐं कुझु रेसिपी अहिड़ियूं बि हूंदियूं आहिनि जेके तव्हां त ट्राई करे चुका हूंदा आहियो, पर असां पंहिंजे प्रोग्राम में न आहिनि कॾहिं ठाहियूं। त इनशाला उहा रेसिपियूं असां हमेशह पंहिंजे प्रोग्रामनि में कोशिशि कंदा आहियूं नयूं नयूं रेसिपियूं ठाहियूं ऐं तव्हांखे सेखारियूं। अॼु जेका रेसिपी असांजे प्रोग्राम में ठहे पई उहा बि तव्हां नाज़रीन जी फरमाइश मुताबिक़ आहे। असांजे कैफ़े सिंध पेज ते कंहिं अधे फरमाइश कई हुई त ठाहियो दाल मखनी, उहा असां ठाहियूं था अधे जी फरमाइश मुताबिक़। ऐं उन्हनि खां अलावा मां तव्हांखे ॿुधायां त असांजे हिन प्रोग्राम कैफ़े सिंध में जेको ताउन कयो आहे नसीम मसाला वारनि असां सां ताउन कयो आहे। तमामु बहितरीनु मसालो आहे, ॾाढी सुठी क्वालिटी जो मसालो आहे। असां पंहिंजे प्रोग्राम जी रेसिपीज़ में ही नसीम मसाला इस्तेमालु कंदा आहियूं, असां पंहिंजे घर में बि इस्तेमालु कंदा आहियूं। कोई बि अहिड़ी हिन में पंहिंजो केमिकल न आहे जेका तव्हांजी रेसिपीज़ खे ख़राबु करे सघे। त पंहिंजे घर में नसीम मसाला ज़रूरु ट्राई कंदा। ऐं बासमा ख़ान, अॼु असांजे प्रोग्राम में हमेशह जीअं स्पेशल छा पिया ठाहियो? असां जेका दाल मखनी था ठाहियूं ऐं हिन सां गॾु हिकिड़ी ॾाढी एनर्जीफुल वाला हेल्दीफुल ड्रिंक आहे बनाना स्मूदी जी। त मां पंहिंजा नाज़रीन खे ॿुधायां थी त असांजी दाल मखनी जेका झटपट तयारु थियण वारी आहे, पर हिन जो प्रोसेस जेको हूंदो आहे पहिरें वारो उहो थोरो वधीक ड्रेग वारो हूंदो आहे, लंबो हूंदो आहे। अच्छा, माना टाइम घणी वठंदी आहे दाल मखनी। पोइ ही तव्हां अॻ में छा ठाहे छॾियो? मां कैमरामैन असांजो ॾेखारे त हिन में जेका आहे मूंग जी दाल हुई, मुङनि जी दाल, हा, ऐं लाल लोबियो हुयो, ॻाढ़ी लोबिया जेका हूंदी आहे, ऐं जेका आहे माश जी कारी माश जी दाल हुई, दाल माश जेका कारी हूंदी आहे, कारी। हुननि खे मां राति जेका भिगोए रखे छॾियो। ठीकु आहे, अलॻि अलॻि तव्हांखे भिगोइणो आहे ताकी उहो फुलिजी वञनि, या 3 कलाक जे लाइ 2 कलाक जे लाइ टाइम घटि आहे। पोइ हिननि खे मां चाढ़े छॾियो, हे 3 कलाकनि खां बॉयल थी रही आहे। ठीकु आहे, हाणे हिन जी शक्ल आई आहे ऐं हिन में रुगो मां जेका आहे पाणी विझियो अथसि ऐं कुझु बि न। सॼी राति तव्हां पिसाए रखियूं आहिनि ऐं तक़रीबन 3 कलाक पहिरियां खां तव्हां ही चुल्हे ते पाणी विझी ऐं पाणी जो फुल करे चाढ़े छॾी आहे त जीअं जेके दालियूं आहिनि लोभी आहे उहो बिल्कुलु ॻरी वञे। सही। हाणे हिन खे मां कुटंदमि, थोरो घोटो लॻाईंदा आहिनि न जी, मैट बि आहे जीअं दाल। अच्छा, ठीकु आहे। हाणे हे असांजी दाल जेका हिन में छा छा ऐड थींदो जेको आहे थूम अदरक जो पेस्ट आहे 1 चम्मच, हे टमाटो पेस्ट आहे, टमाटर हूंदा आहिनि उन्हनि जो मां पेस्ट करे छॾियो हिकिड़ो टमाटर जेको हूंदो आहे, मखण आहे, क्रीम आहे, साबुत गोल ॻाढ़ा जेका मिर्च हूंदा आहिनि उहो आहे, चिकन पाउडर आहे 1/2 चम्मच, लूणु आहे 1/2 चम्मच, गरम मसालो पाउडर आहे 1/2 चम्मच, ॻाढ़ा मिर्च आहिनि 1/2 चम्मच, हल्दी पाउडर आहे 1 चम्मच, ऐं जेका कोरिएंडर पाउडर आहे 1 चम्मच। ठीकु आहे, ऐं हिन सां गॾु जेका कसूरी मेथी आहे, ऐं हे अदरक असां कटे रखियो आहे, बसर आहे, लीमा आहिनि ऐं हरा मिर्च आहिनि। त पोइ सही, इहे कंप्लीट शयूं दाल मखनी में पवंदियूं जी। अच्छा, त पोइ स्टार्ट त माशाल्लाह सां थियल आहे। बिल्कुलु, त असां पंहिंजी जेका रेसिपी आहे उहो स्टार्ट था कयूं। पहिरें जेका आहे ही बि दाल मखनी जी प्रोसेस आहे? जी, दाल सेकंड प्रोसेस आहे जी। अच्छा, ही दाल मखनी जेका हिन साइड असांजी कढ़ाई जेका आहे थोरी आहे, मतिलबु आली आहे, असां थोरी सुकाईंदासीं। त पोइ हिन में ऑयल बि विझंदासीं, रुगो जेका आहे मखण न, छो त मखण अगरि असां हिन में विझंदासीं त मखण जेका आहे उहो साड़े छॾे थो। त मखण जे लाइ
साथ में ऑयल या तेल जेका हो या घी हुजे हो हिन में मिक्स करण लाज़मी अथसि। अच्छा छो त जेको मखण हूंदो पोइ सड़ंदो न आहे। अच्छा, नालो आहे दाल मखनी, त माना मखण ज़रूरु हुन में पवंदो आहे। बासमा ख़ान ॿुधायो त सिर्फ़ु मखण में असां ठाहींदासीं त मखण सड़ी वेंदो, ज़ाहिर जेका शइ सड़ी वेंदी आहे त उनजी थोरी स्मेल ईंदी आहे, त इन जे लाइ ऑयल मखण सां गॾु मिक्स करे असां पंहिंजो पचाईंदासीं। ऑयल हिन में अधु कप मां विझो आहे, अधु कप, ठीकु आहे। ऐं मखण आहे 2 टेबल स्पून भरे करे, 2 टेबल स्पून। छो त मखण आख़िर में बि जेका आहे न असां हिन में मिक्स कंदासीं। मखण असांजो जेको आहे त मखण इहे छंडा हणंदो त पोइ मथे न, पर जेका मिक्स कयूं था न हिन करे। हाणे हिन प्रोसेस में असां हिन में थूम अदरक जो पहिरियां असां जेका बसर हिन में विझी छॾींदासीं। अच्छा, बसर चॉप करे छॾिया था, बिल्कुलु थोरो था विझो। बिल्कुलु, हा, तव्हांजो मर्ज़ी आहे, तव्हां हिन में वधीक विझो या घटि, पर मां थोरो घटि। बसर दाल में घटि विझणु खपे। हा। अच्छा, हूअ दाल तव्हां खाधी आहे तक़रीबन अॻे ॻोठनि में ठहंदी, मुङ मरी जी कुझु अहिड़ी दाल हूंदी जंहिंमें गोल गोल बसर पवंदा हुया, जेका अछनि चांवरनि सां खाइबी, बिल्कुलु पतरी पतरी दाल हूंदी, बिल्कुलु लसी थोरी छिडी हूंदी पाणी वांगुरु, जंहिंमें गोल बसर विझंदा हुया। न, मां अहिड़ी दाल कान्हे खाधी। ॾाढी सुठी हूंदी, उहो राईअ वारी चइबी दाल, अच्छा, जंहिंमें थूम जो तड़को लॻंदो हुयो। अच्छा, ॾाढी ज़बरदस्त दाल हूंदी हुई उहा बि। हाणे हिन में जेका असां अदरक लहसुन जो पेस्ट हिकिड़ो चम्मच ऐड कयो आहे जी, हिन मथां कवर कयो। हा, छो त ही पाणी हूंदो आहे न हमेशह, जीअं ते छंडा मथे हिन जा थींदा आहिनि। पोइ जेका आहे असां वटि टोमेटो पेस्ट आहे, हे हिन में जेका आहे मिक्स कंदासीं। टमाटो पेस्ट शामिलु कयोसीं। टमाटा तव्हां पहिरियां ई हुनजो टमाटनि जो पेस्ट ठाहे छॾियो हुयो। साबित टमाटा बि असां इस्तेमालु करे सघूं था। बिल्कुलु, साबित टमाटर बि इस्तेमालु करे सघूं था। बल्कि तव्हां लाइ मां हिकिड़ो जेका साबित टमाटर बि हिन में ऐड कयो था, ऐड कयां थी। टमाटर थोरो वधीक हूंदो आहे त मज़ो ईंदो आहे, टमाटनि जो हिकिड़ो पंहिंजो ई टेस्ट हूंदो आहे। सही, मसाला कुझु बि न आहे, हाणे मां हिन में ऐड कया आहिनि। सही। नाज़रीन, वधीक अहिड़ा कोई बि मसाला हिननि में ऐड न आहिनि थिया, असां हिननि में इस्तेमालु न आहिनि कया। जेको बि असां मसालो इस्तेमालु कंदासीं उहो तव्हांखे ॿुधाईंदासीं। त हर शइ जो हिकिड़ो पंहिंजो टाइम हूंदो आहे, उन टाइम मुताबिक़ हर शइ पवंदी त बहितरु थींदो। सावा मिर्च, सावा मिर्च, साओ मिर्च बि मुंहिंजे ख़्याल सां हिकु अदद आहे जी, घणो न। असांखे छो त जेका दाल जो पंहिंजो जेको ज़ाइको आहे उहा खपे। दालियूं बि काफ़ी सारियूं हूंदियूं आहिनि, दालियुनि जा बि तमामु घणा। दाल जेका आहे प्रोटीन आहे, फुल ऑफ प्रोटीन। सही, त दाल त ॾाढी सुठी आहे, मतिलबु दालूं जेका आहे न खाइणु ज़रूरी आहे असांजी। हालांकि माण्हू घटि खाईंदा आहिनि, पर दाल ज़रूरी आहे, खाइणु खपे। पर दाल जेका ठहंदी आहे न सुठी ठहे त दाल जा बि तरीक़ा अचणु खपनि न। बिल्कुलु तरीक़ा हूंदा आहिनि हर शइ जा। हाणे मां हिननि में जेका मसाला विझंदमि, लूणु, लूणु हस्बे ज़रूरत, लूणु, ॻाढ़ा मिर्च, हल्दी, हल्दी, गरम मसालो ऐं चिकन पाउडर। चिकन पाउडर बि? जी, चिकन पाउडर छा जे करे? थोरो ज़ाइको सुठो थी वेंदो हिन जो। अच्छा, ज़रूरी आहे या पंहिंजो न बि विझूं त कोई इशू न आहे? उन बि विझो त को मसलो न आहे। कसूरी मेथी थोरी, कसूरी मेथी,
हाणे जेका असांजी हिन जो मसालो असां बिगाड़ जेका रेडी कंदासीं। सही। थोड़ो हिन में असां जेका आहे पाणी शामिल कंदासीं त जेको असांजो मसालो आहे उहो नाहे लॻे। सही। हिन खे थोरो पचाईंदासीं, पोइ हिन में असां जेका पंहिंजी दालूं आहिनि उहो ऐड कंदासीं। अच्छा, अगरि हिन दाल में लोबिया न विझिजे त? न विझिजो, तव्हांजी मर्ज़ी आहे, पर लोबिया जेका मेन इन जो इंग्रेडिएंट आहे हे दाल में, दाल मखनी जो लोबिया आहे। हा। सही। दाल मखनी में 2-3 दालूं मिक्स थियूं करणी पवनि। जी। हाणे मां हिन खे थोरो पचायां थी ताकि जेका बि लम्स आहिनि उहो ख़तम थी वञे। सही। टमाटर बिल्कुलु ॻरी वञे ऐं जेके बि मसाला हुया उहे सुठे तरीक़े सां पची वञनि त पोइ हिन में दाल में ऐड थींदा। तव्हां ॿुधायो तव्हांजी ज़िंदगी कीअं थी गुज़रे? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, ॾाढी सुठी थी गुज़रे। अल्लाह साईं जो हर वक़्तु हरदम शुक्र अदा करणु खपे। बिल्कुलु। छो त मुश्किलातूं ऐं तकलीफ़ूं बि बर्दाश्त करण वारे ते ईंदियूं आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु, इहा त आहे, इहा त ॻाल्हि आहे। तव्हां घर में कहिड़ी शइ ॾाढी सुठी था ठाहियो? सुठी त कोन, बसि मां कोशिशि कंदी आहियां छो त माशाल्लाह तव्हां वटां मां काफ़ी शयूं सिखी आहियां ऐं पंहिंजे घर में बि मां ट्राई कंदी आहियां त सुठियूं ठहनि। पर तव्हां जहिड़ी बहितर त कोन, वरी बि घर वारा थोरी घणी तारीफ़ कंदा आहिनि त तूं ठीकु आहे, सही थी ठाहे वञे। बिल्कुलु। जे मतिलबु असां जेको बि ठाहियूं ऐं घर वारा असांखे एप्रिशिएट करणु, पहिरियां असांजो जेका घर वारा ई हूंदा आहिनि। बिल्कुलु। हाणे जेका हू असांखे एप्रिशिएट कंदासीं त असांजो हौसला अफ़ज़ाई थींदी आहे। बिल्कुलु। ऐं हौसला अफ़ज़ाई सां पोइ जेको हूंदो आहे असांजो दिलि अञा चाहे थो त असां हुन शइ खे वधीक सुठे नमूने खां ठाहियूं या सुठे नमूने खां कयूं। त मां हमेशह चवंदमि त जेका बि घर वारा आहिनि, जेका फस्ट जेका हूंदा आहिनि असांजा घर वारा हूंदा आहिनि, असांजा ॿार, असांजा माउ पीउ, असांजा भेण भाउ असांखे एप्रिशिएट कंदासीं त पोइ जेको बि माण्हू हूंदो जंहिंमें कॉन्फिडेंस न आहे, जेको कुझु ॾिजंदा आहिनि कुझु माण्हू, त जेको हुनखे हिकिड़ी हौसला अफ़ज़ाई मिलंदी आहे, हिमत मिलंदी आहे, उहो कम खे सुठे नमूने खां कंदो आहे। पर ईअं बि चवंदा आहिनि त ग़लति ॻाल्हि ते वाह वाह न करणु, वाह वाह न करणु, छो त असां ग़लति ॻाल्हि ते वाह वाह कंदासीं त अॻिले खे कॾहिं बि सिखण जो मौक़ो न मिलंदो ऐं अॻिते हू न वधी सघंदो। हीअ इन में एड करणो आहे। हाणे हे जेका असां नाज़रीन दाल आहे असांजी ॻरी वयूं आहिनि, हे हिन में जेका आहे मां ऐड थी कयां। अच्छा, हीअ असां दाल पंहिंजी जेको मसालो हुयो ठाहियोसीं उन्हनि में ऐड था कयूं। उन सां करे वठो, उन सां ईज़ी रहंदो। बिल्कुलु। अस्मा बि मूंसां गॾु गॾु सिखी रही आहे, कुझु मूंखे बि सेखारे थी, कुझु मां बि सिखां थी। मां सिखां थी तव्हां वटां, मूंखे ॾेई छॾियो। ॾाढो मज़ो थो अचे मूंखे सिखी। ऐं मां उमेद थी कयां त असांजा नाज़रीन बि सिखंदा हूंदा ऐं असांजे हिन प्रोग्राम खे एंजॉय कंदा हूंदा, लाइक कंदा हूंदा। ऐं मां नाज़रीन खे चवंदसि त हीउ प्रोग्राम सिर्फ़ु तव्हांजे लाइ आहे, तव्हांजी फरमाइशुनि मुताबिक़ आहे। हीअ बि कंहिं नाज़रीन जी फरमाइश हुई जेका असां पूरी कईसीं। सो जेकॾहिं तव्हांजी काई फरमाइश आहे त असांखे करे सघो था, इंशाअल्लाह उहा तव्हांजी फरमाइश बास्मा ख़ान हिन प्रोग्राम ज़रिए ज़रूरु पूरी कंदमि। ऐं जी नाज़रीन, असांजे हिन प्रोग्राम में वक़्तु थियो आहे ब्रेक जो। हलूं था ब्रेक जी तरफ़, काॾे बि न वञिजो, असां सां गॾु रहिजो, जल्दी था वापसि अचूं। वेलकम बैक नाज़रीन, भली कार हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम कैफ़े सिंध में। जीअं त असांजो प्रोग्राम कंटिन्यू आहे, दाल मखनी जेका रेडी थिए पई उहा अध में हुई, असां ब्रेक ते वियासीं, वरी वापसि आया आहियूं। जी बास्मा ख़ान। जी अस्मा, हाणे असांजी दाल जेका आहे तव्हां बि ॾिसी सघो था, मां हाणे हिन में जेका आहे क्रीम ऐड कई आहे। हाणे मिक्स थी कयां वाइट क्रीम। जी हाँ, क्रीम सां हिन जो थोरो टेक्सचर चेंज थी रहंदो ऐं ॾाढी मज़ेदार थी रहंदी। क्रीम सां टेस्ट अञा वधीक। हा, त असांजी जेका रेसिपी आहे उहो तयारु थी रही आहे। हिन जो नालो बि आहे दाल मखनी ऐं हाणे मखण सां भरियल दाल, मखण सां भरियल। हाणे मां हिनखे डिश आउट कंदमि ऐं हिन में ई हिन जो भिगार बि तयारु कंदमि। पोइ असां पंहिंजी सेकेंड रेसिपी जेका आहे हुन ते वेंदासीं। बिस्मिल्लाह।
दाल मखनी बिल्कुलु रेडी आहे, डिश आउट। हिन खे जेका आहे मां थोरो ॿिए हुन में मिक्स थी कयां। थोड़ी वधीक असां ठाही आहे। जी, थोरो तेल, अच्छा, घणो न, बिल्कुलु थोरो तेल, थोरो, बिल्कुलु थोरो। त असांजो जेको मखण आहे हो न आहे सड़े। हिन खे हाणे मिक्स करणो आहे। सही। टिश्यू पेपर, यस। ही मखण ऐं बिल्कुलु थोरो ऑयल ऐड कयो आहे। जी नाज़रीन, दाल मखनी बनाना स्मूदी ये ॿई असांजे प्रोग्राम में तयारु पयूं थियनि। हमेशह जीअं स्पेशल साबित ॻाढ़ा मिर्च, कसूरी मेथी ऐं ही अदरक। बस हे थी रहियो असांजो। हाणे मां जेका आहे हिन जे मथां वाह, मज़ीद बेहतरीन टेस्ट, मज़ीद बेहतरीन जायको। पर हाणे बि रेडी न आहे। अच्छा, अञा बि रहियल आहे? हा, वॾा खफ़ा थी कराए। इहे जेका मखण आहे, दाल मखनी मक्खन सां भरपूर, तॾहिं हिन जो नालो रखियो वियो आहे न। जी। हाणे हिन में ॿियो बि असां कुझु कंदासीं, थोरो वेट कयो। क्रीम, जी, क्रीम जो जेको मिक्सचर आहे ॾाढो सुठो। नाज़रीन, असांजे हिन प्रोग्राम में अॼु तयारु थी आहे दाल मखनी। ऐं नाज़रीन, हाणे असांजी जेका ॿी रेसिपी आहे हो मां तव्हांखे ॿुधायां थी। बनाना स्मूदी जेका आहे ॾाढी सुठी रेसिपी आहे। हिन में छा आहे, जेका असां लस्सी ठाहींदा आहियूं, का माण्हुनि खे लस्सी नथी सुठी लॻे ऐं जेका ॿारनि खे बि कुझु, त तव्हां हुननि खे कहिड़ो जेको बनाना आहे हुनखे हीअं करे ठाहे सघो था। हिन में जेका आहे असां वटि खीर आहे, ॾही आहे, केला आहिनि, खंडु आहे ऐं क्रीम आहे। पर अगरि तव्हां वेट कॉन्शियस आहियो, वेट कम करण लाइ पियो था, दोपहर में कुझु बि न खाओ, रुगो हिकिड़ो बनाना स्मूदी या हो खायो, त हिन में क्रीम जेका आहे स्किप करे छॾियो, क्रीम खे हटाए छॾियो, ठीकु आहे। पर जेको हाणे असां स्टार्ट कयूं, बिल्कुलु स्टार्ट कयो तव्हां। नेक्स्ट जेका असांजी रेसिपी आहे बनाना स्मूदी, उहा बि बिल्कुलु तयारु पई थिए। त जेके जेके शयूं बास मां ॿुधायूं आहिनि त उन्हनि खे नोट कजो। पहिरें असां हिन में खीर विझंदासीं। बिस्मिल्लाह। खीर केतिरो आहे बास मां? खीर 2 गिलास आहिनि। 2 गिलास। ऐं ॾही आहे 3 चम्मच। अच्छा, ॾही ऐं खीर? जी, ॾही ऐं खीर। असां हमेशह ॿुधो आहे त ॾही ऐं गॾु खीर न खाओ। हा, पर ॾाढा सुठा हिकिड़ा तरीक़ा ठाहिण जा ऐं ॿुधाइण जा बासमा जा, सो ॾाढो मज़ो ईंदो आहे, कुझु सिखण लाइ मिलंदो आहे। मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे न, असां तव्हां हर न्यू शइ तव्हांखे जेका आहे सेखारियां। जी, छो त हू ई रेसिपीज़ कोशिशि कजे ज़िंदगीअ में कुझु नयूं शयूं सिखण, नयूं ट्राई करणु खपनि असांखे। छो त अगरि हू ई रेसिपीज़ असां ठाहींदासीं, ऐं आहिनि हू ई शयूं, पर सिर्फ़ु तरीक़ो चेंज करे छॾियो आहे। मूंखे आदत आहे हर शइ खे साफ़ करे ठाहिण जी, ऐं हे आहे बि सुठी ॻाल्हि आहे त हर शइ खे साफ़ करे तव्हां यूज़ कयो। हा, हाणे हिन में खंडु थी विझां। खंडु 3 चम्मच, या तव्हांजी मर्ज़ी आहे तव्हां केतिरो बि हिन में मिक्स कयो, केतिरो बि मिठो तव्हांजे हुन में आहे। क्रीम 2 चम्मच भरे करे। ऑप्शनल आहे, न आहे क्रीम, थोड़ी महांगी हूंदी आहे क्रीम, तव्हां वटि न आहे, घर में हर घर में खीर हूंदो आहे, हर घर में ॾही हूंदी आहे, हर घर में खंडु बि हूंदी आहे, सभु शयूं। पर क्रीम थोड़ी हूंदी आहे, क्रीम वठणी हूंदी आहे, क्रीम न आहे त का ॻाल्हि कोन्हे। ऐं जेका बनानाज़ आहिनि मां कटे रखिया हुया, बनाना मुंहिंजे ख़्याल में 4 खां 5 बनाना आहिनि। जी जी,
सिहत जे लाइ इलाही बहितरु आहे ऐं ॾाढो सुठो शेक थो लॻे, ॾाढो सुठो। अच्छा, इहो शेक थी सघे थो या इहो जूस, छा था चई सघो? इहो स्मूदी आहे, जेको स्मूदी हिन खे हाणे तव्हां मूंसां पुछो स्मूदी छा हूंदी आहे। स्मूदी हू हूंदी आहे जंहिंमें ॾही पवंदी आहे। अच्छा, जंहिं शइ में बि ॾही हुजे हुनखे असां स्मूदी चवंदा आहियूं। सही। हे ॾिसो नाज़रीन, ज़बरदस्त, ॾाढो सुठो, ॾाढो सुठो, ॾाढो सुठो। हे असांजी जेका रेसिपी आहे उहा रेडी थी रही आहे, बिल्कुलु रेडी ऐं झटपट तयारु थियण वारी असांजी जेका अॼु जी रेसिपीज़ हुयूं बिल्कुलु सिंपल, घर जे मसालनि खां ठहियल ऐं हेल्दी हाइजेनिक हुयूं। तमामु सुठियूं असांजे हिन प्रोग्राम में रेसिपियूं तयारु थियूं आहिनि। उमेद थी कयां त ही पंहिंजे घर में ज़रूरु ट्राई कंदा ऐं पंहिंजे प्यारनि खे ज़रूरु ॿुधाईंदा त हू पंहिंजे घर में पंहिंजे दोस्तनि सां शेयर कनि ऐं ज़रूरु ठाहिनि ऐं ठाहे करे असांखे ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांजे घर में कीअं ठही, तव्हांजे दोस्तनि वटि कीअं तयारु थी ऐं केतिरी टेस्टी थी। सो असांजो हीउ प्रोग्राम हर हफ़्ते ऑन एयर हूंदो आहे ऐं हर हफ़्ते कुझु नओं, कुझु डिफरेंट ऐं उहो असांजे हिन प्रोग्राम में तयारु थींदो आहे जेको कुझु नओं आहे, कुझु स्पेशल आहे। जीअं अॼु हिननि ही पंहिंजो बनाना स्मूदी ठाही जंहिंजी मूंखे बि ॼाण न हुई ऐं कुझु माण्हुनि खे न हूंदी, त उन्हनि जे लाइ ही थोरी नई रेसिपी थी वई, त ज़रूरु ट्राई कंदा कयो पंहिंजे घरनि में। अच्छा, बासमा बिल्कुलु रेडी आहिनि? हा, हे बिल्कुलु रेडी आहिनि ऐं बसि रेडी आहे। बसि मां चवां पई थोरो हिन खे डेकोरेट कयां। हे जेका आहे असांजी दाल मखनी ऐं तव्हां ॾिसो मखण कीअं पिघलजी वियो आहे। बिल्कुलु ही फरमाइश हुई तव्हां दोस्तनि जी ऐं तव्हां व्यूअर्स जी, त ज़रूरु असां तव्हांजी फरमाइशूं पूरियूं कंदा आहियूं। जेकॾहिं मज़ीद फरमाइशूं करणियूं आहिनि त असांजे पेज ज़रिए असांखे फरमाइश कंदा कयो, इनशाला तव्हांजी हर फरमाइश पूरी थींदी। त मां बासमा खे चवंदसि त बासमा, इहे जेके ॿई रेसिपीज़ तव्हां ठाहियूं आहिनि असांजे प्रोग्राम में, जीअं तव्हां फस्ट में पंहिंजी रेसिपीज़ जे बारे में ॿुधाईंदा आहियो त तव्हां ॿई कीअं ठाहियूं आहिनि ऐं आख़िर में बि तव्हांखे रिक्वेस्ट कंदा आहियूं त तव्हां रिपीट कयो जीअं नाज़रीन खे ख़बर पवे जंहिंखां मिस थी वियो आहे फस्ट में ही प्रोग्राम। बिल्कुलु। पहिरें त बनाना स्मूदी जी मां रेसिपी खे ॿुधायां थी। पहिरें असां बनाना स्मूदी जे लाइ 2 गिलास मिल्क वरितो आहे। मिल्क वरितो आहे ऐं थधो हुजे, चिल्ड हुजे, हुन सां गॾु खंडु आहे, 3 चम्मच खंडु आहे, उन सां गॾु असां क्रीम आहे, 2 चम्मच क्रीम ऐं ॾही आहे। हिन खे असांखे जेका आहे ग्राइंड करिणो आहे ऐं हीअ तव्हांजे साम्हूं ड्रिंक तयारु आहे। दाल मखनी जे लाइ असां जेका ॻाढ़ा लोबिया वरिता आहिनि, ब्लैक माश जेका हूंदी आहे, कारो माश हूंदो आहे हो, ऐं मूंग जी दाल। हिननि खे राति में भिगोए रखो, पोइ वरी हिननि खे जेका आहे बॉइल कयो, बॉइल करे हिननि खे साइड ते करे छॾियो। पोइ वरी हिन जो मसालो ठहंदो। मसालनि में जेका 1 बसर वठिणो आहे, तेल ऐं मखण खे, तेल हुजे ऐं मखण हुजे, मखण घणो क्वांटिटी में, मतिलबु फुल हिकिड़ो क्यूब तव्हां वठी छॾियो, बसर हुजे हिकिड़ो ऐं हिकिड़ो टमाटर ऐं 1 अधु टमाटर जेको पेस्ट हुजे, ग्राइंड करे छॾियो। ना आहे ग्राइंड करिणो त का मसलो न आहे, हिकिड़ो टमाटर। थूम अदरक जो पेस्ट आहे, चिकन पाउडर 1 चम्मच, अधु चम्मच लूणु, अधु चम्मच ॻाढ़ा मिर्च, अधु चम्मच हल्दी ऐं अधु चम्मच जेका आहे गरम मसालो पाउडर हुयो असां सां। पहिरें असां जेका आहे हिन खे मखण ऐं तेल खे मिक्स कयो, हुन खां पोइ असां हिन में बसरनि खे थोरो मिक्स कयो, पोइ हुन मां थूम अदरक जो पेस्ट, टमाटनि जो पेस्ट ऐं टमाटर ऐं हिकिड़ो सावो मिर्च बि हिन में मिक्स कयो। हिन खे जेकॾहिं पिघार असांजो तयारु थी रहियो, थोरो पची वियो मसालो, पोइ जेका बि मसाला जातो आहे हुन में मिक्स कया। जॾहिं उहो ग्रेवी मथे अची वई, मतिलबु तेल जेको हुनजो मथे अची वियो, त हुन खां पोइ असां जेका बि असांजी दालूं हुयूं उहो उन में असां मिक्स करे हुनखे पचायो। पोइ वरी हिन में जेका कसूरी मेथी बि थोरी मिक्स कई हुई। जॾहिं कुकड टाइमिंग में अची रही हुई त हिन में असां जेका आहे क्रीम ऐं बटर जेका आहे उहो मिक्स कयो, मखण।
पोइ हुन खां पोइ असां हिन में भिगाड़ ॾिनो सावा गोल मिर्च जो ऐं कसूरी मेथी ऐं अदरक जो भिगाड़ ॾियणो आहे। पोइ हुन खां पोइ मां हिन में क्रीम ऐं मखण जो गार्निश कयो आहे। ॾाढी ज़बरदस्त रेसिपी ऐं ॾाढो मज़ो आयो। अॼु हिकिड़ी ॿी रेसिपी ॾिसी ट्राई करे ऐं सिखी करे, सो थैंक यू सो मच। यू वेलकम। बस मां ॾाढो मज़ो आयो ऐं हीउ प्रोग्राम जेको असां तव्हां दिलि जी फरमाइश कंदा आहियूं ऐं तव्हां पूरी कंदा आहियो, उन्हनि जे लाइ बि महिरबानी। सो नाज़रीन, मां तव्हांखे ॿुधायां त असांजे हिन प्रोग्राम में जेको ताउन कयो आहे उहो कयो आहे असां नसीम मसाला वारनि। नसीम मसाला बहितरीनु मसाला आहिनि ऐं सुठी क्वालिटी वारा मसाला आहिनि, बग़ैर केमिकल जा आहिनि, केमिकल खां पाक आहिनि। सो हीअ पंहिंजे घर में ज़रूरु ट्राई कजो ऐं हर हफ़्ते में कुझु नओं पचंदो आहे त इनशाला ईंदड़ हफ़्ते में बि असांजे हिन प्रोग्राम कैफ़े सिंध में कुझु स्पेशल बासमा ठाहींदी, तव्हां सभिनी नाज़रीन खे सेखारींदी। त असांजे प्रोग्राम जो इंतज़ारु कजो। असीं पंहिंजो इंतज़ारु कंदा आहियूं तव्हांजे प्यार भरे कमेंट्स जा, तव्हांजे प्यार भरे सवालनि जा ऐं तव्हांजी फीडबैक जा। त ज़रूरु असांखे फीडबैक ॾींदा कयो। इनशाला नई रेसिपी सां गॾु नेक्स्ट हफ़्ते में कैफ़े सिंध प्रोग्राम में असीं हूंदासीं अव्हां सां गॾु। तेसीं ताईं मूंखे ऐं शेफ़ बासमा ख़ान खे इजाज़त ॾियो। अल्लाह अल्लाह हाफ़िज़। हाफ़िज़।